घोटकी मां अव्हां खे ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में सख़्त गर्मी पद 44 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची वियो आहे। म्यूनिसिपल कमेटी पारां गर्मी खे बचण जे लाइ मुख़्तलिफ़ चौकनि ऐं शाहराहनि ते थधे पाणी जूं कैंपूं लॻायूं वयूं आहिनि। फायर ब्रिगेड जी गाॾी ज़रिए रोडनि ते छिंटकार कयो वियो आहे। एडमिनिस्ट्रेटर तालुका म्यूनिसिपल कमेटी घोटकी रज़ा हुसैन खोसो, चीफ म्यूनिसिपल ऑफिसर गुलाम मुजतबा मल्हा जी ख़ासि हिदायत म्यूनिसिपल अमले पारां शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि ऐं शाहराहनि ते थधे पाणी जूं कैंप लॻाया विया आहिनि। फायर ब्रिगेड जी मदद सां रोडनि ते छिटकार कयो वियो आहे। इन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे एडमिनिस्ट्रेटर तालुके म्यूनिसिपल कमेटी घोटकी रज़ा हुसैन खोसे चयो आहे त गर्मी जी शिदत वधी वई आहे। इन लाइ डिप्टी कमिश्नर घोटकी मोहम्मद उस्मान अब्दुल्ला जी हिदायत ते अवाम लाइ थधे पाणी जूं कैंपूं लॻायूं वयूं आहिनि त जीअं माण्हू गर्मी खां बची सघनि ऐं थधी जॻहियुनि ते वेही पाणी इस्तेमालु कनि। हिन चयो त शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते थधे पाणी जूं कैंपूं लॻायूं वयूं आहिनि, जॾहिं त फायर ब्रिगेड जूं गाॾियूं रोडनि ते छिटकार करे रहियूं आहिनि त जीअं गर्मी जी शिदत में घटिताई अची सघे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।